अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 अप्रैल ट्यूसडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 8। सो माशाल्लाह ॾाढी प्यारी हल्की हल्की हवा थी लॻे, ॾाढो थधो सुहिणो सुबुह आहे। अलाह जा लख एहसान करम। सो मां अची वई आहियां पंहिंजे कम ते। कां बि जेको आहे अॼु मुंहिंजो साथ थो ॾे ॻाल्हाइण में। हे रोज़ु ॾिसंदी आहियां न, एॾियूं तीलियूं किरंदियूं आहिनि। हे ॾिसो सॼे में हेठि फैलियल आहिनि, त मुंहिंजी दिलि चाहींदी आहे हिननि मां कुझु ठाहियां, पर जेके कम मुंहिंजा अध में आहिनि उहे पूरा कोन था थियनि, त हिननि जो छा कयां। मूंखे मतिलबु आइडियाज़ ईंदा आहिनि इलाही सारा न, त पर कयां कोन थी। ऐं कुझु ॾींहंनि में इहे तीलियूं किरण बि बंदि थी वेंदियूं, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं फाइनली सॼा पन छणी बीहंदा, सॼियूं इहे तीलियूं बि किरी पवंदियूं, त उनखां पोइ बसि हाणे त न निम में मज़े मज़े सां नवां नवां पन फुटनि था, त इहे तीलियूं वरी थींदियूं बि कोन। सो बसि हिननि जो हाल अहिवाल वठणु ज़रूरी हुयो। ऐं अॼु जीअं त पाणी बि ॾियणो आहे हिननि खे, पर पहिरियों अचे ज़हरा सफ़ाई करे वञे, उनखां पोइ मां इनशाला हिननि सभिनी खे पाइप विझी प्रॉपरली पाणी बि ॾींदमि। हिते ढेर सारो कचिरो पियो आहे, छो त जेके राजीअ खे गिफ्ट्स मिलिया उहे कल्ह खोलिया। गिफ्ट असां पाणे ॾींदा आहियूं, असां कॾहिं बि बर्थडे में माण्हुनि खे ॿियनि खे न घुराईंदा आहियूं। बसि असां चवंदा आहियूं बसि सही आहे, जेतिरो बि असां पाण में करे था सघूं। सो त इहे हिन जा रेपर्स हिते पिया आहिनि, जेके अॼु वेंदा इनशाला कचिरे में। हिन में त इलाही काठियूं आहिनि, त इहो थींदो रहंदो। इहो कंदी रहंदी आहियां मां हर वक़्तु, हर रोज़ु, ऐं करणु बि घुरिजे, ज़रूरी आहे। केरु? हदिया या हादिया तयारु थी वई आहे स्कूल जे लाइ जल्दी जल्दी। हाँ, गुड गर्ल। वॉक करण थी चाहियां? छो भला, अञा त टाइम न थियो आहे स्कूल जो। हाँ, छो था वॉक करणु चाहियो? मस्ती खोर। अल्लाह हाफ़िज़। अच्छा ठीकु आहे। 10:30 थी चुका आहिनि ऐं मां माशाल्लाह प्लांट्स खे पाणी ॾेई सॼनि खे शावर करे फर्श साफ़ु करे छॾियो आहे। एॾो सुकून थो अचे, एॾो मज़ो थो अचे। हिन कुर्सीअ खे बि अॼु ब्रश सां मेटियो अथमि, छो त हिन जे विथियुनि में मिटी घिरी थी वञे, त उहा डस्टिंग सां नथी निकिरे। सो काफ़ी हिनखे बि साफ़ु कयो अथमि। ऐं सुबुह त उअं ई ख़ुशगवार हो, ऐं हिन सफ़ाई सुथराई जे करे, पाणी आलाण मिटी जी ख़ुशबू जे करे वधीक ख़ुशगवार थी वियो माशाल्लाह। काफ़ी कमु कयुमि सुबुह खां। लाउंज जी डिटेल्ड डस्टिंग कयुमि। हूअं हिकिड़ी हल्की फुल्की थींदी रहंदी आहे, पर शयूं हटाए हटाए प्रॉपरली उहो सिर्फ़ु मां ई कंदी आहियां, उहो बि कयुमि। त उहो बि ॾाढो काफ़ी साफ़ु सुथिरो ऐं ईअं पुरसुकून थी वियो आहे ॼण माहौल, अल्हम्दुलिल्लाह। हे कुझु शयूं 2-3 ॾींहंनि खां आयल आहिनि, पर मां जीअं त हे लेट आई हूं, यानी व्लॉग मां ठाहे चुकी हुयमि, पोइ आई हूं, त मां हिननि खे शेयर ई न कयो आहे। त हिकिड़ो त हे प्लांट एॾो वणे पियो मूंखे, इहो चाइनीज़ प्लांट, ऐं आहे बि मेड इन चाइना। हा, मेड इन चाइना, तव्हांखे शायदि नज़र न अचे। ऐं बसि मूंखे अलाए छो ॾाढो वणियो, ऐं क्वालिटी बि इलाही सुठी अथसि। हिते असां वटि जेके लोकल मिलनि था पिया प्लांट्स, उन्हनि खां ॾाढो सुठो आहे। उनखां पोइ हिकिड़ा हे पन घुराया आहिनि, इहे बि मेड इन चाइना आहिनि। हे लेवेंडर जूं ब्रांचिस मेड इन चाइना, इहे बि। पर वाह जो हिननि जी क्वालिटी आहे, हे प्लास्टिक जा आहिनि, ऐं हिननि खे धोइण ऐं साफ़ु करणु ॾाढो आसानु थींदो। खोले करे तव्हां सां शेयर कयां थी। क्वालिटी हिन जी ॾाढी सुठी आहे, ऐं प्लास्टिक जा आहिनि, त धोइण बि आराम सां माण्हू सर्फ में विझी, वॉशिंग पाउडर कोई बि विझी उन में धोई सघे थो। ऐं मां हैबिट तां हितां वठी आई हुयमि हिकिड़ो प्लांट, उहो 1600 जो मूंखे मिलियो। उन में हिन खां घटि पन आहिनि। हे मूंखे डिलीवरी चार्जिस मिलाए करे 600 जो पियो आहे। सोचो केॾो फ़र्क़ु आहे। इहे 3 शयूं काफ़ी लेट आयूं आहिनि, ऐं हे बि छो त हे ज़ाहिर हे चाइना मां आयूं आहिनि, दराज़ ताईं घुरायूं आहिनि, ऐं हे अलॻि अलॻि हिन में ब्रांचिस आहिनि, त मां हिननि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां स्टाइल करे सघां थी। हिन में कुझु जीअं पाउडर टाइप बूरो आहे जेको हिन मां पियो थो छणे,
है हाणे सफ़ाई थी वई आहे। सो बहरहाल हिनखे शायदि नेचुरल लुक ॾियण जे लाइ हिन मथां कुझु हयो अथनि जेको मां हाणे लाहे छॾींदमि। सो इहे 3 ख़ूबसूरत प्लांट्स जेके हाणे आया आहिनि त मां हाणे ईद ते ई इन्हनि खे स्टाइल कंदमि जिते बि। सो इहो आहे मुंहिंजो हिकिड़ो ख़रीदारी, इंतिहाई बहितरीनु ख़रीदारी जंहिंखे वठी करे मां ॾाढी ॾाढी ख़ुशि आहियां। कलर हिन जो एॾो प्यारो आहे, कासनी कलर मूंखे उअं ई वणंदो आहे। सो मां चयमि तव्हां सां शेयर करे वठां। हिन महिल थिया आहिनि पूरा 12, तक़रीबन 11 बजे महिमान आया मुंहिंजे घर में। मुंहिंजी हिकिड़ी सब्सक्राइबर मिलणु आई मूंसां त पंहिंजो हिकिड़ो ही हैंडमेड मुंहिंजे लाइ लैम्प शेड खणी आई, बल्कि लैम्प आहे, शेड न आहे, रुगो बल्ब बि आहे। ऐं हिकिड़ो हे ट्राउज़र आहे जंहिं ते टुक थियल आहे। उनखे मूंसां मिलण जो इलाही शौक़ु हो। साइमा आरिफ़ उनजो यूट्यूब चैनल बि आहे जेको हूअ चए थी त मूंखां इंस्पायर थी हुन ठाहियो सैम्स कलेक्शन, SAM सैम्स कलेक्शन जे नाले सां। ऐं उहो कुझु शयूं खणी आई वरी छोकिरी जी शादीअ में ॾियण जे लाइ, जीअं मां जमा थी कयां। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ही 2 पर्स, 2 जोड़ा ऐं 2 टुआल ऐं 2 सैंडल्स, चपलियूं सैंडल। माशाल्लाह, अल्लाह साईं हमेशह उनखे ॾियण वारनि मां रखे, बेहिसाब बरकत ॾेसि। ॾाढी ख़ुशी थी मूंखे, ऐं इहो मूं ते ट्रस्ट माण्हुनि जो इहो अलाह जो करम आहे। सो मां ॾाढी थैंकफुल आहियां हिननि जी। अल्लाह साईं हिननि खे तमामु घणो ॾे, बेहिसाब ॾे। त मां ॾाढी ख़ुशि थियमि इहो सभु कुझु जेको आहे रिसीव करे, ऐं प्लस हुनजो प्यार ऐं उहो जेका पंहिंजो हैंडमेड गिफ्ट मुंहिंजे लाइ स्पेशली खणी आई आहे। सो मां बसि कुझु चई नथी सघां, मां ॾाढी ख़ुशि आहियां। खीर वारो खीर ॾेई वियो इन विच में, उहो हाणे लाहे करे रखंदमि फ्रिज में। ऐं मूंखे वञिणो आहे ॿाहिरि ज़रूरी कमनि सां, ऐं भाॼी फ्रूट बि वठिणो आहे। त मां खीर फ्रिज में रखी ऐं हाणे मां निकिरंदमि इंशाअल्लाह। राजिया चए थी पहिरियों मुंहिंजो भरियो। हलो हे राजिया स्कूल खां अची वई आहे ऐं मां बाज़ारि खां अची वई आहियां। मां अॼु वियमि पंहिंजे कुझु कमनि कारियुनि सां, उनखां पोइ फाइनली ट्यूसडे बाज़ारि, जितां मां इलाही कुझु वठी आयमि, जंहिंमां मां फ्रूट वरितो, जंहिंमें इलाही ॾींहंनि खां पोइ केला वरितासीं। ऐं थां ॿाव ॾिसो था इहे ईअं ई पिया आहिनि किचन में, छो त हू अधी जेका मूंसां मिलणु आई हुई उन सां मूंखे टाइम लॻो काफ़ी, त इहो कमु मां ईअं ई अध में छॾे वियमि। उनखां सवाइ सब्ज़ी फ्रूट वग़ैरह वग़ैरह, चीकू, टमाटर, स्ट्रॉबेरीज़, सूफ़ इलाही सारा, ऐं हे खोड़ सारियूं भाॼियूं। सुराण अलाए छा छा वरितो त मां खोले ॾिसजांइ। मटर आहिनि, लीमा आहिनि, भिंडियूं आहिनि, हा, स्ट्रॉबेरीज़ त खणिजांइ, दो त इहे अॼु ई खाईंदासीं। ऐं उनखां अलावा मां दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग बि कई आहे। मां इलाही ख़ुशि आहियां अॼु त एॾियूं शयूं पियूं मिलनि, मां चवां पई मां छा कयां, मां काॾे वञां। हे ढेर सारा स्टैम्प्स, हे मूंखे तॾहिं खपंदा जॾहिं मां कार्ड्स ठाहींदी हुअमि ऐं शयूं सेल कंदी हुअमि, एग्ज़िबिशन हणंदी हुअमि, उन महिल मूंखे इहे न हूंदा। ऐं हाणे मूंखे हीअ मिलिया आहिनि, त यकीननि मां हिननि खे कंहिं न कंहिं पंहिंजे डेकोरेटिव प्रोजेक्ट्स में कंदमि शेयर न यूज़, सॉरी। ऐं हीअ उन पई मिले, खोले बि न ॾिठी, अलाए सुठी आहे अलाए न आहे, बहरहाल मां त सुगंध खे ई ॾींदमि। सो हे पैकेट हिकिड़ो 100 रुपए जो मिलियो, जंहिंमें 2 त हे गोला आहिनि लाइट डार्क कलर जा, हिकिड़ो हे अधु लाइट कलर जो आहे, हिकिड़ी हीअ उन हे अलाह करे सुठी हूंदी, ॾाढी पैक थियल हुई, उहो भाई खोलणु न पियो ॾे। त बहरहाल मां वठी आई आहियां। रुगो छा पढ़ियोमांसि, कंट्री यार्न, इहो पढ़ी बसि मां खणी आयमि। अॻियां हालांकि डिटेल सॼी लिखियलु अथसि, इहो वरितमि। ऐं राजिया अम्मी सॾे थी। ऐं 2 हे फ्रेम्स वरितमि जंहिंजा 500 पियो चए, ऐं मां उहे इनखे 300 ईच ॾिनमि। उनखां सवाइ हे त हिकिड़ी क्लास जी शइ मिली आहे मूंखे, हे 100 रुपीज़ जो ॾिनई मूंखे, ठीकु आहे। हिन में हे ॿियो त पोयां अलाए छा आहे, शायदि पाठे जा आहिनि कुझु, ख़ैर उन्हनि खे मां अहमियत नथी ॾियां। हे चटाई जा उणियल, खजीअ जे पननि जा या अलाए छा जा बि उणियल, हे पूरा रोल आहिनि 2, जेके मां कंहिं बि शइ ते वेढ़े ऐं पंहिंजो DIY करे थी सघां कुझु बि। एॾी ख़ुशि थी आहियां मां जंहिंजी हद न आहे। ऐं हिकिड़ो मां वरितो हे बुक, मोस्ट फेवरेट, मां पंहिंजे फ़ोन ते बि हे खेॾंदी रहंदी आहियां, अहिड़े क़िस्म जूं गेम्स जंहिंमें लफ़्ज़ ॻोल्हिबा आहिनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे। सो हे बिल्कुलु हितां थोरी थैली फाटल हुई, मां खोले ॾिठो, ब्रैंड न्यू 100 रुपए जो इहो मिलियो। ऐं हिन में ढेर सारे रिबिन जा कट पीस आहिनि, कंदमि अलाए छा, सिकिड़ो रूह, बसि एॾी सारी रिबिन्स ॾिसी 100 रुपए जो हे बि ॾिनई, हे वाजिबि थियूं लॻनि।
सो फाइनली 100 रुपए में। ऐं हे आहिनि इलाही सारा स्टैम्प्स, शायदि हा हे मां ॾेखारे चुकमि शुरू में। ऐं हे कोई प्रोजेक्ट आहे, हिनखे खोलियां त ही छा आहे। ईअं त मूंखे ॾाढो अट्रैक्टिव लॻो त मां वठी आई आहियां, पहिरियों खोलियां त तव्हां सां बि शेयर थी कयां। हे 100 रुपए में थोरो धोको टाइप हुयो। हिन में स्क्रू आहिनि, कुझु हिकिड़ो 2 नट आहे, कोका आहिनि, काठ जा पीसिस आहिनि, ऐं हिते कुझु हिन जो पैटर्न बि ॾिनल आहे, त ईअं करे हिननि खे असेंबल करे थो सघिजे। ॿारनि जे लाइ एक्टिविटी आहे हीअ। सो किड्स वर्कशॉप्स, ठीकु आहे, मूंखे त इहे कमु अची वेंदा। ऐं हे हिकिड़ो आहे हिन में स्टिकर्स जो शीट पियल, जेका मूंखे वधीक अट्रैक्ट पई करे। सो ख़बर आहे, इहे बि किथे न किथे मां हणी दंग कंदमि, ज़ाया कुझु बि न आहे, टोटल 100 रुपए में। सो ऐं जेकी आई अदी मां वटि साइमा आरिफ़, उन हे सुरहान जे लाइ ॾिनो ट्राउज़र। सुरहान ॾाढी ख़ुशि थी आहे। ऐं साइमा तव्हांखे तमामु घणो थैंक यू थी चए, तव्हांजी वॾी महिरबानी। सो इलाही प्यारो आहे, माशाअल्लाह, ज़बरदस्त। सो ख़ुशि हुजो हमेशह। गिफ्ट ॾाढो जेको हूंदो आहे न, क़ीमती हूंदो आहे, चाहे उहो कहिड़ो बि हुजे, केतिरे जो बि हुजे, उन जे मुहबत ऐं ख़ुलूस जी वैल्यू हूंदी आहे। सो हाणे असां जेको आहे हिते शयुनि खे कंदासीं हेॾे होॾे सम्झी वञो, जाॾे बि। सो हा, ठिकाणे। उन खां पोइ विझंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं। हे रिबन्स खोलियमि त बसि रही न सघियमि, सोचमि तव्हांखे बि ॾेखारियां। एॾो ज़बरदस्त पीसिस आहिनि बाबा, के त वाक़ई अधु मुना मीटर बि आहिनि। ऐं हे त ख़ासि करे आराम सां फ्रॉक्स ते लॻी वेंदियूं। ऐं हीअ त केॾी सारी आहे, हिन जा अहिड़ा मूंखे बटण बि आहिनि रेम्बो कलर्स में। सो दिलि ख़ुशि थी वई न, बसि दिलि बाग बहार थी वई। मूंखे हाणे यादि नथो अचे 100 रुपए में ॾिनई या 150 में, छो त मूंसां बहस पियो करे त हे अगरि तव्हां अधु मीटर बाज़ार मां बि वठंदव त तव्हांखे केॾियूं महांगियूं पवंदियूं। सो बहरहाल जेतिरे में बि मूंखे मिलियूं न, मूंखे पोइ बि फ़ाइदो आहे, मूंखे मुफ़्त में मिलियूं आहिनि, ईअं सम्झो। सो ॾाढी ख़ुशि थी वियमि। हिते बसर पटाटा बि पिया आहिनि, इहे वरिता। हे पपीतो, हिंदाणो, यादि थो अचे अधी नुसरत नाज़ हिंदाणो सॻोरो। हाणे मां जॾहिं हिंदाणो ॾिसंदमि मूंखे यादि ईंदो इहो। सो हे त ख़ज़ानो आहे बाक़ाइदा। तक़रीबन 5:30 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, नमाज़ पढ़ंदासीं हाणे। ऐं किचन में सन्नाटो आहे, अजीब ॻाल्हि आहे न। कल्ह हिन महिल हिते एॾी रश हुई, एॾो कमु पियो थिए, रश माना तरकीबनि जी। कल्ह एॾो कुझु पचायोसीं जो अञा ताईं उहो पियो आहे। चिकन जो बोर्ड बि एज़ इट इज़ पियो आहे। ऐं ॿियो सुराण इलाही सारियूं शयूं फ्राए कयूं, त उहे सभु कोन खाइजी सघियूं। हालांकि मां सुबुह जो ज़हरा खे बि ॾिनमि, पर पोइ बि अॼु असां कुझु पचायूं नथा, पचियलु पियो आहे सभु कुझु। बोर्ड गरम कंदासीं, मानियूं बसि फ्रेश पचाईंदासीं। तंहिंजे करे अॼु असां रिलैक्स आहियूं। ऐं हाणे वञी नमाज़ ऐं क़ुर शरीफ़ पढ़ण जो टाइम आहे। क़ुर शरीफ़ त पढ़ां थी, अञा ख़तमु न कयो आहे मां, दौरु हलंदो रहंदो। ऐं हाणे मूंखे हे लफ़्ज़ बि ॼण त थोरो नंढा था लॻनि, मूंखे हिन खां वॾनि अखरनि वारो क़ुर शरीफ़ वठिणो पवंदो। ऐं हे जेको क़ुर शरीफ़ मां रोज़ु पढ़ंदी आहियां, इहो आहे सुरहान जो उहो क़ुर शरीफ़ जंहिं ते मां सुराण खे क़ुर पढ़ायो। हे सुराण जो पहिरियों क़ुर शरीफ़ आहे, हिन ते सुराण क़ुर पुॼायो हो। ऐं हाणे उन वटि जेको क़ुर शरीफ़ आहे उहो तफ़सीर सां गॾु अथसि, त उहो पढ़ंदी आहे। ऐं मुंहिंजो जेको पंहिंजो क़ुर शरीफ़ उहो हिन खां साइज़ में नंढो आहे, उहो बाबा मुंहिंजी शादीअ में वठी आयो ॾाज में ॾियण लाइ। त उहो मूंखां अखर नथा पढ़जनि, ऐं हाणे हे त हे बि नथा पढ़जनि, छो त हे तर्जुमो त स्पेशली तमामु नंढो आहे। सो इनशाला मां पंहिंजे लाइ हिन खां थोरो वॾनि अखरनि वारो फ्यूचर में वठंदमि। सो हाणे हे पढ़ां पई त ॾिसो त हिकिड़े हंधि असां पढ़ियोसीं त अलाह जी नज़र में सभिनी खां चङो उहो आहे जेको मुतक़ी ऐं परहेज़गार आहे। ठीकु आहे, मुतक़ी ऐं परहेज़गार आम तौर ते असां जे सम्झ मुताबिक़ त जेको नेक आहे, इबादत गुज़ार आहे, अलाह जो फर्मा बरदार आहे। ठीकु आहे, हिते अलाह साईं उन परहेज़गार जी ॼण त सॼी डेफिनेशन शेयर कई आहे। हितां खां पढ़ां थी, अलाह मूंखे माफ़ु कंदो ग़लती। पर असुलु चङाई उन लाइ आहे जंहिं अलाह ऐं क़यामत जे ॾींहुं ऐं मलाइकनि ऐं किताबनि ऐं पैगम्बरनि खे मञियो। यानी असां मुस्लमाननि जे ईमान जो इहो हिसो आहे त असां अलाह खे बि मञूं, क़यामत जे ॾींहं ते ईमान आणियूं, मलाइकनि ऐं किताबनि ऐं पैगम्बरनि ते बि ईमान आणियूं। ठीकु आहे, ऐं जंहिं माण्हूअ पंहिंजो माल उन जे प्यार हूंदे बि, यानी इंसान वटि जेका जमा पूंजी आहे, जेका दौलत आहे, जेको माल मता आहे, उहो उनखे ॾाढो प्यारो हुजे, पर पोइ बि मिटीअ वारनि
माना मिसकीननि ऐं छोरनि ऐं मिसकीननि, छोरा मीन्स यतीम ॿार, छोरो छिनो चवंदा आहियूं असां सिंधीअ में, ऐं मिसकीननि ऐं मुसाफ़िरनि ऐं सवाल कंदड़नि खे ऐं ॿाननि जे गर्दननि आजे करण में ॾिनो। ठीकु आहे, हाणे याने ख़ैरात बार बार इहो ज़िक्र आहे। ग़रीब मिसकीन जेके सफ़ा पट में पियल माण्हू जिन जो कोई ओही वाही न हुजे, ऐं मुसाफ़िर ऐं सवाल कंदड़ इहो आम फ़क़ीर मां जी मुराद न आहे। हिन मां कोई पंहिंजे कर्ज़ लाइ मदद थो घुरे, कोई उधारो थो घुरे कंहिं मक़सद लाइ, सवाल कंदड़ कोई बि थी सघे थो। ठीकु आहे, पर ज़रूरतमंद हूंदो लाज़मी। ऐं ॿाननि जी गर्दननि आजे करण में ॾिनो। उहो उन ज़माने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ग़ुलाम हूंदा हुआ। पोइ माण्हू जेके सख़ी हूंदा हुआ अलाह जी राह में जेके ख़र्चु कंदा हुआ, त उहे ग़ुलामनि जे बदिले पैसा ॾेई उहे ग़ुलामनि खे ख़रीद कंदा हुआ ऐं पोइ उन्हनि खे आज़ादु करे छॾींदा हुआ। इहो हिकिड़ो वॾो सवाब जो कमु हूंदो हुओ। त अलाह साईं उन्हनि खे बि शामिलु कयो आहे, उन्हनि जो बि ज़िक्र कयो आहे परहेज़गारनि में। ऐं निमाज़ पढ़ियऊं ऐं ज़कात ॾिनऊं, याने निमाज़ पढ़ण वारा बि हुजनि ऐं ज़कात ॾियण वारा बि हुजनि, याने पंहिंजो माल जेको आहे न कब्ज़े में करे न रखनि, अलाह जो हिसो उन मां ज़रूरु कढनि, इबादत कनि। ऐं उहे माण्हू जे जॾहिं अंजाम कंदा आहिनि तॾहिं पंहिंजो अंजाम पारींदा आहिनि। याने उहे माण्हू वाइदो, अंजाम माना वाइदो, जॾहिं वाइदो कंदा आहिनि त उहो वाइदो बि पूरो कंदा आहिनि। केॾियूं सारियूं हिते ॻाल्हियूं आहिनि, याने अलाह ते, क़यामत जे ॾींहं ते, मलाइकनि ते, आसमानी किताबनि ते ऐं पैगम्बरनि ते ईमान आणणु, ऐं पंहिंजे माल दौलत सां मोहबत हुजण जे बावजूदि मिसकीननि, यतीमनि, ज़रूरतमंदनि ऐं मुसाफ़िरनि में ते ख़र्चु करणु, ऐं ग़ुलामनि खे आज़ादु करणु, ऐं निमाज़ पढ़ण वारो हुजे, ज़कात ॾियण वारो हुजे, ऐं जॾहिं वाइदो कनि त उहो पूरो कनि। ठीकु आहे, ऐं सुञाईअ ऐं ओखाईअ में ऐं जंग महिल सबुरु करण वारा आहिनि। सुञाई माना ग़ुर्बत इंतिहाई, ओखाई माना मुश्किल, ऐं जंग जो टाइम जेको बि हूंदो आहे उहो हिकिड़ो तकलीफ़ जो वक़्तु हूंदो आहे। त अलाह साईं फ़रमाए थो त इन्हनि ॾुखियनि वक़्तनि में, तंगदस्तीअ में सबुरु करण वारा आहिनि। ठीकु आहे, इहे सचा आहिनि ऐं उहे ई परहेज़गार आहिनि। अलाह अकबर। परहेज़गार जी डेफिनेशन त ॾिसो, सख़ी हुजे, सबुरु करण वारो हुजे, अलाह जी ज़ात ते ऐं उन्हनि सभिनी जेको असांजे ईमान जो हिसो आहे उन्हनि शयुनि ते ईमान आणणु, ऐं पंहिंजी दौलत ख़र्चु करणु ज़रूरतमंदनि, मिसकीननि ते। थोरो हिन ते ग़ौर ज़रूरु कजो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन खे वरी पढ़णु चाहियो, पंहिंजे तौर ते सम्झणु चाहियो, त हीअ सूरह बक़रा आहे, सिपारो आहे ॿियो सिपारो सूरह बक़रा, ऐं उन जी आयत आहे 177। डिटेल अगरि पढ़णु चाहियो त तव्हां हिन खे पढ़ी सघो था। त जेका अलाह साईं चयो आहे त परहेज़गार अलाह जी नज़र में सभिनी खां मथां हुआ, बरतर आहे, बुलंद आहे। कोई ज़ात, कबीलो, ख़ानदान, रंग, नस्ल कोई बि बरतर न आहे। सिर्फ़ु जेकॾहिं अलाह जी नज़र में कोई चङो आहे त उहो परहेज़गार आहे। ऐं परहेज़गार जी हीअ एतिरी डेफिनेशन मां तव्हांखे ॿुधाई जेका हिन आयत में अलाह साईं बयानु फ़रमाई आहे। सो असांखे सोचिणो आहे, ग़ौर करिणो आहे। ऐं माण्हू अक्सर चवंदा आहिनि असां हाणे नबियुनि जे हुन ते त पेर बराबरि बि न आहियूं, असां उन्हनि जे मुताबिक़ कीअं था हली सघूं, या असां अहिड़ा त लाइक़ु न आहियूं जो असां हिननि ते अमल कयूं। इहा हिकिड़ी इंतिहाई जान छॾाइण वारी ॻाल्हि आहे, इंतिहाई हिकिड़ो ग़लति सोच आहे। असांजे लाइ हे किताबु जेको आहे क़ुर शरीफ़, उहो ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। हे हिकिड़ो असांजे लाइ आहे थ्योरी आहे। ऐं जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेकी सुन्नतूं आहिनि, उन्हनि जूं जेके हदीसूं आहिनि, जीअं उन्हनि ज़िंदगीअ में अमल कयो, उहो असांजे लाइ प्रैक्टिकल आहे। हिन थ्योरी जो प्रैक्टिकल असांखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन करे ॾेखारियो। त असांखे कंहिं सूरत में बि इहो चई जान नाहे छॾाइणी त असां त हिन लाइक़ु न आहियूं, असां हिन लाइक़ु बिल्कुलु न आहियूं। पर अलाह असांखे ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ो करे मोकिलियो आहे, पंहिंजो नाइब, पंहिंजो असिस्टेंट करे मोकिलियो आहे। त ऐं अलाह रब्बुल इज़्ज़त जूं जेके वसफ़ूं आहिनि उन्हनि मां कुझु इंसाननि खे बि ॾिनियूं अथई। मौत ऐं ज़िंदगीअ ते असांजो अख़्तियार न आहे, तक़दीर ते असांजो अख़्तियार न आहे, पर घणियूं शयूं अलाह साईं असांजे हथ में बि ॾिनियूं आहिनि। सो प्लीज़ हिन ते ग़ौर ज़रूरु कजो, ऐं थी सघेव त पंहिंजे तौर ते हिन खे पढ़ण जी ज़रूरु कोशिशि कजो। मां अची वई आहियां किचन में, अल्हम्दुलिल्लाह बोर्ड इलाही सारो पियो हो त उनखे रखियो अथमि हिते गरम करण जे लाइ, ऐं हाणे महिमाननि पचाइण जी तयारी थी थिए। सो बाक़ी शयूं बि गरम थींदियूं, त असांजो हाणे टाइम थोरो मसरूफ़ गुज़रंदो इंशाअल्लाह। तव्हांजे हथ में छा आहे इहो? हे हिन तस्बीर ठाही आहे, कंहिं ठाही आहे? अमी ठाही आहे, तव्हां ठाही आहे? अमी ठाही आहे। ऐं राजिया हिन में 3 कलर्स विधल आहिनि राजिया जी तस्बीर में। ॿुधायो इहे 3 कलर्स छो आहिनि? छो जीअं मूंखे ईज़ी थिए, पर्पल में अलाह अकबर,
येलो में सुभान अल्लाह ऐं ग्रीन में अल्हम्दुलिल्लाह। वेरी गुड। भई हिन टे अलॻि अलॻि कलर्स आहिनि हिनखे। पर्पल ते हीअ अलाह अकबर पढ़ंदी ऐं येलो ते सुभान अल्लाह ऐं ग्रीन ते अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह ज़बरदस्त, ॾाढो सुठो। सो वेरी गुड, अल्हम्दुलिल्लाह। हे आहे असांजे व्लॉग जो लास्ट क्लिप। हीअ मुंहिंजी हादिया आहे। निंड हिकिड़ो मिंट राजा, निंड करे उथी आई आहे ऐं चए थी त दादी मां निनी करे थकी पई आहियां। हादिया जेका आहे न हाणे ई पोड़ी थी वई आहे। हा जेको तस्वीर वारो सीन हुयो, हा। तस्वीर वारो क्लिप हुयो, उहो सेकंड लास्ट हुयो। अच्छा ठीकु आहे। सो असां तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलायूं था। मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे वणियो हूंदो। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार ऐं इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही। ऐं राजी हादिया छा चवंदी? सुभाणे ताईं अल्लाह वाही।